नासरीन सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सभ खां पहिरीं इलेक्ट्रिक बसूं सिंध हलायूं। ख़ासि माण्हुनि जे हक़नि लाइ सिंध असेंबली मां बिल मंज़ूर करायो आहे। गुज़िरियल साल 400 बिलियन रुपया बजट रखी हुई, हाणे उनखे डबल कयो वियो आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त समूरनि NGOs ऐं समाजी इदारनि जी कोशिशुनि तारीफ़ जोगी आहे। ख़ुसूसी माण्हुनि जी राह में आयल रुकावटुनि खे ख़तमु कंदासीं। सैयद मुराद अली शाह जो चवण हो त सिंध हुकूमत ख़ासि माण्हुनि जी भलाई, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ कमु करे रही आहे। ख़ासि माण्हुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ लाॻापियल NGOs में पैसा तक़सीम करे ख़ुशी थी रही आहे। तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सभ खां पहिरीं इलेक्ट्रिक बसूं सिंध हलायूं। ख़ासि माण्हुनि जे हक़नि लाइ सिंध असेंबली मां बिल मंज़ूर करायो आहे। गुज़िरियल साल 400 बिलियन रुपया बजट रखी हुई, हाणे उनखे डबल कयो वियो आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त समूरनि NGOs ऐं समाजी इदारनि जी कोशिश तारीफ़ जोगी आहे। ख़ुसूसी माण्हुनि जी राह में आयल रुकावटुनि खे ख़तमु कंदासीं। सैयद मुराद अली शाह जो चवण हो त सिंध हुकूमत ख़ासि माण्हुनि जी भलाई, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ कमु करे रही आहे। ख़ासि माण्हुनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ लाॻापियल NGOs में पैसा तक़सीम करे ख़ुशी थी रही आहे।